अठे टी20 वर्ल्ड कप के फाइनल में इंग्लिस्तान पाकिस्तान के 5 विकेटन तां हाराए ॿियो भेरो आलमी चैंपियन बणजण जो एज़ाज़ हासिल करे वरितो। पाकिस्तान पहिरियां खेॾंदे 20 ओवरनि में 8 विकेटनि जे नुक़सान ते 137 रन्सूं ठाहियूं। जवाब में इंग्लैंड 138 रन्सनि जो हदफ़ 19 ओवर में 5 विकेटनि जे नुक़सान ते हासिल करे वरितो। मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड में टी20 आलमी कप के फाइनल में इंग्लिश कप्तान जोस बिटलर टॉस खटे पहिरियां फील्डिंग जो फ़ैसिलो कयो। पाकिस्तान पहिरियां खेॾंदे मुक़रर 20 ओवरनि में 8 विकेटनि जे नुक़सान ते 137 रन्सूं ठाहियूं। पाकिस्तान जी इनिंग्स ओपनर मोहम्मद रिज़वान 15, मोहम्मद हारिस 8, बाबर 32 ऐं इफ्तिख़ार अहमद 2 ते आउट थियो। उन खां सवाइ शान मसूद 38, मोहम्मद नवाज़ 5, शादाब ख़ान 20 ऐं मोहम्मद वसीम जूनियर 4 रन्सूं ठाहे पवेलियन मोटिया। इंग्लैंड जे सैम किरन शानदार बॉलिंग जो मुज़ाहिरो कयो। हुन 3 शिकार कया, जॾहिं त क्रिस जॉर्डन ऐं आदिल रशीद 2-2 ऐं बेन स्टोक्स 1 विकेट हासिल कई। इंग्लैंड जी इंग्लिश टीम जे इनिंग्स जी शुरूआत सुठी न रही। एलेक्स हेल्स शाहीन शाह अफरीदी जी पहिरीं ओवर में 1 रन्स ठाहे आउट थी वियो, जंहिंखां पोइ हारिस रऊफ़ फिल शॉट 7 जोस बिटलर खे आउट कयो। उन मौक़े ते बेन स्टोक्स विकेट ते ॼमी बीह रहियो ऐं हुन 52 रन्सनि जे नॉट आउट इनिंग्स खेॾी। इंग्लैंड तरफ़ां कप्तान जोस बिटलर 26, हैरी ब्रोक 20, मोइन अली 19 ऐं फिल साल्ट 10 रन्सूं ठाहे निमाया रहिया। पाकिस्तान जे हारिस रऊफ़ 2, शाहीन शाह अफरीदी, शादाब ख़ान ऐं मोहम्मद वसीम जूनियर 1-1 विकेट हासिल कई। सैम किरन खे मैच में इवेंट में शानदार कारकर्दगी जे बुनियाद ते प्लेयर ऑफ मैच ऐं प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट करार ॾिनो वियो।